अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 21 सेप्टेम्बर ट्यूसडे ऐं 9:15 थिया आहिनि सुबुह जा। हवा ॾाढी थी लॻे हिते माशाल्लाह, ऐं मां ॿाहिरि अची वई आहियां त जीअं मां हिते कुझु कमु करे सघां। ऐं हीअ जेको बंदि लाइट वारो टाइम आहे उनखे मां कुझु इस्तेमालु कयां। सो सभिनी खां पहिरियों त हिन मां हे नंढड़ा टॉइस खणंदमि, इन्हनि खे अलॻि करे रखां त जीअं इन्हनि खे मां धोई सघां, ऐं पथर जेके आहिनि मां हिन में जमा थी कयां। इहे शयूं हमेशह खां जमा करण जो मूंखे इलाही शौक़ु हूंदो आहे। जिते मूंखे नज़र ईंदियूं आहिनि मां वठंदी आहियां। सो इहे पथर हिन में विझंदमि त जीअं मां जेॾी महिल बि, फ़िलहालु त न, पर मां हिन में कुझु नओं प्लांट पोखियां या मां हिन खे थोरो रिफ्रेश करे वठां। हिन जे लाइ ज़रूरी आहे त पहिरीं मां हिन खे ख़ाली करे वठां। हवा जा आवाज़ ॿुधी सघो था तव्हां। 11:30 थिया आहिनि ऐं मां वञा थी ॿाहिरि। मूंखे फ्रूट सब्ज़ी ऐं पंहिंजी दवाऊं वठणियूं आहिनि। ॿाहिरि वञी रिकॉर्ड न करे सघंदमि, हवा एॾी आहे जो कपिड़ा संभालण बि मुश्किल थींदो। 1:15 थियो आहे ऐं मां अची वई आहियां वापसि। सो थोरी देरि खां पोइ तव्हां सां सॼी शॉपिंग शेयर कंदमि। फ़िलहालु हलूं था अंदरि। हथु मुंहुं धोतो, पाणी वाणी पीतो आहे ऐं हाणे निमाज़ खां पहिरीं वञी विझंदमि। तकड़ि में नथी विझां, सो भाॼी वरितमि। हे बसर पटाटा आहिनि हिते, पालक, करेला, कद्दू, टमाटा, वाङण, भिंडियूं, लीमा, सावा मिर्च, धाणा ऐं फ्रूट वरितो, ॾाढ़ूं ऐं अंगूर, सूफ़ ऐं केला। को ज़मानो हूंदो जॾहिं मुंहिंजी फैमिली वॾी हुई त माशाल्लाह 2-2 दर्जन केला ईंदा। हाणे 6 केला सुराणे मुंहिंजे लाइ इलाही हूंदा आहिनि। उन मां बि असां मासी खे बि ॾींदा आहियूं, कमवारी खे। सो बाक़ी सूफ़ घणा वरिता आहिनि छो त इहे ख़राबु कोन था थियनि ऐं इलाही ॾींहं फ्रिज में हली था वञनि, त इहे असां वटि स्टॉक में ई हूंदा आहिनि। सो हिननि सभिनी खे रखंदमि हाणे अंदरि, ऐं पाण बि कुझु हिते कमकार करण जी कोशिशि कंदमि। त ॿियो त राति जो असां जेको चिकन पुलाव पचायो उहो पियो आहे, त लंच जी मूंखे कोई फ़िक्र न आहे। ऐं लंच में असां उहो ई खाईंदासीं, पोइ राति जो कुझु फ्रेश पचाईंदासीं, छो त मूंखे बाज़ारि वञिणो हो, इन करे मां कुझु ख़ासि कमु न कयो। ॿियो त कुझु दिलि ख़ुशि करण वारी ख़रीदारी बि कई आहे, उहा वरी वांदी थी सभिनी कमनि खां पोइ मां तव्हां सां शेयर कंदमि इनशाअल्लाह। उथे आहिनि ऐं मां सभु कमु छॾे हिते क्राफ्ट जी हीअ वीडियो ठाही आहे। बसि तव्हांखे परे परे खां थी ॾेखारियां, वेझो खां नथी ॾेखारियां, टॉर्च थी ॿरे ऐं हीअ वीडियो बिल्कुलु एंड ते हुई त लाइट हली वई। सो हाणे हिनखे हिते ई छॾियां थी, वेंदमि, मींजंदमि, नमाज़ पढ़ंदमि। बसि मुंहिंजो साह हिन में टंगियलु हो, मुंहिंजी दिलि चए पई इहो ठाहे ॾिसां कीअं थो लॻे। सो इहो ठाहे ॾिठो अथमि, इहो ईअं थो लॻे। सो इहा वीडियो इनशाअल्लाह जेका सुभाणे तव्हां सां शेयर थींदी। सो हाणे नमाज़ वग़ैरह पढ़बी, लंच कबो, उन खां पोइ ॾिठो वेंदो त छा थो थिए, पोइ तव्हां सां ज़रूरु शेयर कबो। शाम जा 4:45 थिया आहिनि। थोरी देरि खां पोइ नमाज़ थींदी 3 पहिरीं जी, 5 बजे तक़रीबन अचे थी आज़ान। हे उहे शयूं आहिनि जेके मां चयो त कुझु दिलि ख़ुशि करण वारी मूं शॉपिंग कई, उहो मां तव्हांखे ॾेखारियां थी। सो अॼु बाय चांस मूंखे नज़र अची वियो हिकिड़ो कबाड़े जो संदल। कबाड़ो मीन्स सेकेंड हैंड शयुनि जो हिकिड़ो संदल। मां उन सेकेंड हैंड शयुनि खे कबाड़ो ई चवंदी आहियां, छो त हुन में घणो करे कबाड़ो हूंदो आहे ऐं कुझु शयूं हूंदियूं आहिनि जेके असांखे प्रॉपर मिली वेंदियूं आहिनि। सो हीअ मूंखे फोम जूं शीट्स नज़र आयूं। मूंखे कुझु ठाहिणो हुयो, कंहिं न्यूबॉर्न ॿार जे लाइ गिफ्ट ठाहिणो आहे, त उन में मूंखे फोम जी शीट खपे पई। हीअ बिल्कुलु सील्ड ऐं पैक थियल आहे, ठीकु आहे। सो इहा वरितमि मां, ऐं हीअ बिल्कुलु कंहिं स्टोर जूं रिटर्न थियल जीअं शयूं हूंदियूं आहिनि त कॾहिं कॾहिं बाए चांस मिली वेंदियूं आहिनि। मूंखे फोम जी शीट जी ज़रूरत हुई ऐं मूं सोचियो त किथां वञी वठंदमि, किथां पुछाईंदमि, छो त हितां कराची मां अञा ताईं न वरिती आहे। मूं वटि फ़िलहालु उहा ई हुई जेका हैदराबाद जी वरितल हुई। सो हीअ मिलियो मूंखे, अलाए केतिरो मीटर आहिनि या छा आहिनि, खोलींदमि त ख़बर पवंदी। बहरहाल मूंखे हिन जी ज़रूरत हुई। ऐं हीअ ॾिसो, हीअ बैग हिकिड़ो इन रंगीन ऊन जो भरियलु आहे। पोइ उन में अलाए केतिरा पीसिस आहिनि या सैम्पल्स आहिनि ऊन जा, जेको बि आहे, एम्ब्रॉयडरी जी वूल आहे, कुझु बि आहे, मूंखे इहा पंहिंजे क्राफ्ट में कमु ईंदी। हीअ ॾिसो न, हिन में सॼा ही कलर्स आहिनि, वरी हिकिड़ो हीअ सॼा ब्लू जा हिन में शेड्स आहिनि। छो हिन कीअं हिन जेको बि आहे, या उन हे बसि मुंहिंजे कम जी, इन करे मां इहो वठी आयमि। त हे बि मूंखे 100 रुपीज़ जो मिलियो। उन्हनि खे पठाणनि खे ॾाढो अकुलु अची वियो आहे। सो सफ़ा पैसा घटि करण जे मूड में न आहिनि, मूं ई होॾे था करे छॾनि। हे हिकिड़ी एॾी ज़बरदस्त शइ आहे, ॾिसो हे
हिन जे अंदरि इहो सॼो कपिड़ो ॾिनल आहे, फैब्रिक आहे, उन जा धागा आहिनि, ठीकु आहे। ऐं हीअ उन जा धागा आहिनि सॼा, हीअ कपिड़ो आहे, इहो डिज़ाइन हिन जे मथां ट्रेस थियल आहे, ब्रैंड न्यू। हे बि 100 जो मिलियो मूंखे। ऐं हीअ डिज़ाइन हिन में भर्त सां भरबो, जेको मां भरींदमि इनशाअल्लाह। आम भर्त आहे, सिंपल टाका आहिनि, कोई ॿी का एम्ब्रॉयडरी न आहे। पोइ मूंखे ॾाढो वणियो। ऐं हीअं अगरि असां अहिड़ी किट ऑडर ॾेई घुरायूं त हीअ असांखे इलाही महांगी पवंदी। मां हिन जो कपिड़ो ऐं धागो तव्हांखे ॾेखारियां थी। हीअ ॾिसो, हीअ हिन जो आहे डिज़ाइन ऐं हिन कपिड़े ते इहो सॼो ट्रेस थियल आहे। सुई ऐं धागो बि पियल अथसि, न बि हुजे त ख़ैर मूंखे कहिड़ो फ़र्क़ु थो पए, पर एतिरो फाइन क्वालिटी। ऐं यकीन कयो त हे कॾहिं बि असांखे हिते नए में नथो मिली सघे, जो असां पाण वञी इहो बाज़ार मां वठूं। मोस्टली मां ॾिठो आहे, सर्च कयो आहे त हिते अहिड़ा अवेलेबल न हूंदा आहिनि। सो इनशाअल्लाह कॾहिं न कॾहिं इहो मां ई भरींदमि। ऐं हीअ आहिनि हिन जा धागा, ठीकु आहे। हिन में ज़री वारो धागो बि ॾिनल आहे, त छो त जेकी बैल आहे उन में ज़री भरियल आहे हिते, हीअ ज़री वारा धागा बि ॾिनल आहिनि। सो मां ॾाढी ख़ुशि थियमि। मूंखे त बसि ईअं लॻो त हे 100 रुपए में त मुफ़्त में आहे, कुझु बि कोन्हे। मां उन चयमि बि उनखे, पहिरीं 150 रुपए चयो, पोइ 100 रुपए में ॾिनई। बहरहाल इहा मां कोशिशि करे 50 रुपया बचति कई। त मां ॾाढी ख़ुशि थी थियां हिनखे ॾिसी। उनखां अलावा मां वरितमि हिकिड़ो ॾाढो प्यारो, ही मेटल जी रॉड में पियल आहे ऐं हीअ ज़ंजीर मेटल जो, ऐं उनजे मथां हीअ एम्ब्रॉयडरी। हालांकि असांजे घर में इन्हनि शयुनि जी कमी कोन्हे, असां पाण इलाही कुझु था भरियूं, पर हे मूंखे ॾाढो वणियो हद खां वधीक। त मां बिना कंहिं देरि जे इहो वरितो। इहो मां किथे न किथे पंहिंजे घर में हैंग कंदमि। ऐं ॿियो वरितमि ही आहिनि त मैट्स, पर मां हिननि खे वरितो क्राफ्ट जी बेस जे तौर ते यूज़ करण लाइ। छो त बजाए हिन जे त मां कोई पाठो यूज़ कयां त हीअ मूंखे ठहिया ठुकिया मिली विया आहिनि। मूंखे काई बि पेंटिंग ठाहिणी हूंदी, को डिज़ाइन, को डिकोपाज करिणो आहे, त मां हिननि ते कंदमि। त हीअ ॿ मूंखे बिल्कुलु कटियल हार्डबोर्ड टाइप पाठा आहिनि। हीअ ॾिसो, हीअ 2 कुमियूं मिलियूं मूंखे, वुडन कटआउट्स। हे मूंखे ॾिनो न 50 रुपीज़ ईच, त मूंखे ॾाढो वणियो। कुमियूं ख़बर अथव मूंखे ॾाढियूं वणंदियूं आहिनि। मुंहिंजे बाथरूम में हिकिड़ी नंढड़ी कुमी पई आहे, मुंहिंजे अङण में हिकिड़ी वॾी कुमी पई आहे, त हे उन्हनि जी कुमियुनि जे फैमिलीअ में थोरो इज़ाफ़ो आहे। सो इहा हिकिड़ी ज़बरदस्त ख़रीदारी। ऐं 2 नंढा टॉयज़ मुंहिंजे प्लांट्स जे विहारण लाइ। स्मर्फ मूंखे इलाही वणंदा आहिनि, छो त ॿार मुंहिंजा इहे कार्टून ॾिसंदा हुआ, त मां बि उन्हनि सां इहे कार्टून ॾिसी ॾिसी वॾी थी आहियां, ईअं सम्झो। ऐं ॿियो हीअ डॉग्स में अगरि मूंखे कुझु पसंदि आहे त मूंखे स्नूपी पसंदि आहे। स्नूपी कैरेक्टर, इन जा कॉमिक्स, इन जो सभु कुझु मूंखे ॾाढो पढ़णु ऐं ॾिसणु ऐं ठाहिणु। मां स्नूपी ठाहे बि चुकी आहियां कंहिं ज़माने में, इहो मूंखे ॾाढो वणियो। सो हिकिड़ी इहा वंडरफुल शॉपिंग थी वई मुंहिंजी, दिलि ख़ुशि करण वारी, ठीकु आहे न। सो हीअ फोम, हीअ ऊन, हे हेॾो वॾो कपिड़ो ऐं हिन जा धागा ऐं डिज़ाइन हर शइ, प्लस ही टॉयज़, ही क्राफ्ट जे लाइ बेस, ऐं ही। सो इहे सभु आहिनि। ऐं ही सभिनी खां आलीशान इहो। सो अहिड़ो मटीरियल असां वटि कोन्हे न, सॼी ॻाल्हि ई इहा आहे। त ॾिसो हे केतिरो ख़ूबसूरत आहे, त हीअ असां वटि नथा मिलनि। त अहिड़ो कपिड़ो अगरि हीअं मिलंदो हुजे त असां त मिंट कयूंसीं। एॾी नंढड़ी डिज़ाइन हूंदी हीअ, पर हेॾे थुल्हनि खाननि ते भरियल आहे, इन करे जल्दी भरिजी वई आहे। ऐं ॿियो त मूंखे हिन में सुठो इहो बि लॻो त हिन में हीअ मेटल जी रॉड आहे ऐं हीअ चेन आहे, त असां हिनखे जेकॾहिं कॾहिं मेरो थी वञे, पुराणो थी फाटी बि वञे, त हीअ शइ ख़राबु थियण वारी न आहे। त मां इन जे करे बि वरितमि। सो मूंखे ॿुधाइजो त हीअ कबाड़े जी ख़रीदारी तव्हांखे कीअं लॻी। बेस्ट शयूं, पैक्ड शयूं, मां इलाही ख़ुशि थी थियां। उन बि खोलियां थी ॾिसां त हिन मां छा छा थो निकिरे। खोलियो न आहे मां अञा ताईं। बाक़ी ही त 2 मुंहिंजे गार्डन जे लाइ आहिनि, माशाल्लाह। मां पंहिंजे प्लांट्स में हिननि खे विहारींदमि। पहिरियों बि वठी आई आहियां, उहे बि अञा ताईं बंदि ई पिया आहिनि। हीअ ॾिसो, उन खोली अथमि। हे आहे, हे बि कंहिं एम्ब्रॉयडरी प्रोजेक्ट मां ई निकितल। ऐं ॻाल्हि इहा न आहे त महांगी या सस्ती, ॻाल्हि इहा आहे त असां वटि अवेलेबल न आहे। आम मार्केट में हिते उन नथी मिले। सुगंध माशाल्लाह मुंहिंजी ॾाढी निटिंग कंदी आहे, त उहा ऑनलाइन घुराईंदी आहे डिफरेंट कंट्रीज़ खां। उनखे मिली थी वञे आराम सां। ऐं लाहौर में 1-2 शॉप बि आहे जितां उहा वठे थी। त हिते असां वटि को दुकानु न आहे, का बाज़ार न आहे जिते असां उन वठूं।
त हीअ एम्ब्रॉयडरी जी आहे कंहिं प्रोजेक्ट जी। ऐं बहरहाल ऐं हीअ हुन सां गॾु हीअ बि निकिता आहिनि ऐं हीअ बि हिकिड़ी लच्छी निकिती आहे पूरी वाइट जी। सो मां इलाही ख़ुशि थी थियां। हीअ सॼो मुंहिंजो क्राफ्ट में जीअं मां जेको अॼु वारो ठाहियो आहे जेको क्राफ्ट जी वीडियो, त अहिड़े टाइप जंहिंमें बि हीअ मूंखे कमु अची था सघनि। सो कुझु बि यूज़लेस न आहे, माशाल्लाह ज़बरदस्त आहे, फस्ट क्लास। फोम जी शीट हीअ खोली अथमि ऐं मुंहिंजे ख़्याल में हीअ तक़रीबन 2 मीटर शीट आहे ऐं 1/2 मीटर खां वधीक हिन जी जेका आहे विड्थ आहे, 2 मीटर हिन जी ड्रेग आहे। त मुंहिंजे इंतिहाई कम जी शइ आहे। ऐं पहिरियों त फोम जे हिन मां शीट मां हे कढियमि, मां चयमि त पढ़ां त आख़िर कहिड़े कम जी आहे, छाजी आहे। ख़बर पई त मूंखे पढ़ण ई न पियो अचे, रुगो हॉबी प्लास्ट पढ़ियमि। ॾाढो अफ़सोस थियो त मां सभु कुझु शायदि विसारे छॾियो आहे घर वेही करे। पोइ ख़बर पई इहे ॿी कंहिं ॿोलीअ में लिखियलु आहे, हॉबी प्लास्ट बसि मूंखे पढ़ण में आयो। सो विसारियो कुझु कोन अथमि, भुली हुयमि। 5:30 थिया आहिनि ऐं 3 पहिरीं नमाज़ पढ़ी आयमि ऐं ख़बर न आहे लाइट वेंदी आहे न वेंदी, कल्ह हिन महिल हली वई हुई। सो राति जो मां पचाईंदमि अंडा ग्रेवी। त मां हिते पटाटा बसर ऐं अंडा कढी रखिया आहिनि। त मतिलबु हाणे जेको बोर्ड ठाहींदमि त मासीअ लाइ बि मूंखे उहो ई रखिणो हूंदो सुबुह जे लाइ। त मां इन करे मुसराण मां हुजो हा त 2 अंडा पचाया, हाणे 3 मासी करे विधो आहे। बहरहाल ऐं जॾहिं मुंहिंजा 2 पुट टीन एज में हुया तॾहिं जॾहिं बि मां अंडा ग्रेवी पचाईंदी हुअमि, पोइ 2 ॿाहिरि वेही गानो ॻाईंदा, मेरी मां ने पकाए आलू अंडे लॻते नी मैनू बड़े गंदे। सो मां ॻाए नथी ॿुधायां, कॉपी राइट जेको अची वेंदो धमकी। सो बहरहाल हाणे अॼुकल्ह अली जेको आहे इहो सॉन्ग हादिया खे सेखारींदो आहे, उहो सॼो ॾींहुं ए हे कंदी रहंदी आहे। सो हाणे हे मां पचायां थी आलू अंडे, ठीकु आहे। सो अॻियां ॾिसां थी छा थो थिए, अलाह ख़ैर करे, अलाह करे लाइट न वञे त कुझु ॿियो कमु बि करे वठां मां। मुंहिंजी डिनर जी तयारी हिते हले थी। सो अॼु बि मां तव्हांखां हिते ई मोकिलाईंदमि। कल्ह बि मां हिन महिल ईअं ई बसर जो दाग़ पई कयां ऐं तव्हां सां मोकिलायो हुअमि, व्लॉग एंड कयो हुअमि। सो अॼु बि ईअं ई थी कयां ऐं इंशाल्लाह मां कोशिशि कंदमि त राति जो देरि सां मां क्वेश्चन आंसर वारी वीडियो जेका आहे उहा अपलोड कयां। ठाही न आहे, ठाहे वठंदमि इंशाल्लाह। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अलाह साईं तव्हांखे सलामत रखे। इंशाल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। सो वण पोखियो, टॉक कयो ऐं जेकॾहिं सिंधी आहियो त सिंधीअ में कमेंट कयो। अलाह साईं तव्हांखे सलामत रखे। अल्लाह वाही।